गाड़ी हया इम्तियाज़ खान और मीर हसन इन्हनि गाड़ी हया पोइ छोकिरी खे लिकाए छॾियऊं। पोइ कुझु देरि खां कलाक ॿिनि खां छोकिरी वरी असांजे घर पहुचायूं। असां ॿई ज़ाल मुड़ुस कोन हुआसीं, सुम्हारे आहे खट ते। पोइ असां पंहिंजी भाॼी डुक में लाल बत्ती खणी वियासीं। पोइ जाम छोरे ऑपरेशन कराईसीं। 2 महीना खनि गुज़री विया आहिनि। पोइ असां हेॾे पटीजन कराईसीं DSP हिन ऑफिस में। हितां शोकेस आयो, DSP वटि इंक्वायरी हुई। हुननि फ़ैसिले ते असांखे मुतमिन करे पोइ माना असांखे हाणे धमकियूं हण ज़ोर सां। अच्छा, छोकिरी दाढ़ी हया वरिते हया इम्तियाज़ ॿियो मीर हसन उहे भला तव्हांजा छा चवनि? असांजा माइट आहिनि 16। अच्छा। हा, पोइ छोकिरी लिकाए छॾियऊं। असां इन्हनि जा घर आहिनि पंहिंजी गली जे वेझे। हाणे छोकिरी जेका उहा तव्हांजी छा चए? मुंहिंजी धीउ आहे आबदा। अच्छा, हा, तव्हांजो नालो? अलीगुल गोपांग। हाणे तव्हांजी धीउ जो? आबदा। तव्हां किथे रहंदा हो? असां मुबारक फ़कीर गोपांग जे ॻोठु। अच्छा, हाणे हो जो तव्हांजा माइट उहे उते रहंदा आहिनि? उहे बि उते रहंदा। अच्छा, उन्हनि भला तव्हां छा पिया चवनि? पहिरियां पैसा थोरा घणा ॾेई आहे। जेॾी महिल केस घंटी जोॻो थियो पोइ हुननि चयो त असां माना ध्यानु ई कान कई आहे। हुननि जो अञा बि माना असां ते ज़ाब्तो आहे। 2 माण्हू हुननि जा पुलिस वारा आहिनि, मोहम्मद खान ऐं साहिब खान हुननि जा चाचा आहिनि। तव्हांजो मुतालबो छा आहे? असांजो मुतालबो इहो आहे त असांखे महसूस ताफ़ुज़ खपे जेको असांखे गवर्नमेंट ज़िम्मेवार रहे। असांखे इन्हनि मौत मार धमकी ॾिननि, इहे असांखे मारींदा माण्हू ऐं इन्हनि खे पुलिस अरेस्ट करे इन्हनि खे ॿधे। कहिड़ा माण्हू? मोहम्मद खान, इहो इम्तियाज़ खान ऐं मीर हसन ऐं मोहम्मद खान पुलिस वारो इन्हनि ऐं साहिब खान इन्हनि धमकियूं ॾिनियूं आहिनि। हा, 230 एकड़ मुझे बाबा ही ज़मीन है, जबकि अब्बास रफीक अच्छा वो बड़ी पर सही 8 बड़ा एकड़ हमारा छड़ी करे जबकि यानी पूरा तैयार खुले जो नालो छा है? मुझे गुलाम रसूल बाबा सही सही अम्मा तेरे वरी हुने रफीक ही मां पूरा के याद है एकड़ मां रफीक गुले करे तो सही अम्मा हाणे तमाम आगामी प्रेस कॉन्फ्रेंस कई अम्मा हाणे यो जी सही पांच थोड़ी